पाकिस्तान पीपल्स पार्टी जो MP ऐं सूबाई वज़ीर मुर्तज़ा बलोच कोरोना वायरस विघे ज़िंदगी जी जंग हाराए वियो। मुर्तज़ा बलोच कुछ ॾींहं अॻु कोरोना वायरस में मुब्तला थियो ऐं अॼु निजी अस्पताल में दम धणी हवाले करे छॾियो। कराची जे मलीर वारे इलाइक़े मां चूंडिजी आयल MP ऐं कच्ची आबादी वारो सूबाई वज़ीर ग़ुलाम मुर्तज़ा बलोच कोरोना वायरस विघे कराची जे निजी अस्पताल में लाॾाणो करे वियो आहे। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर खां तव्हांखे आगाह कंदा हलूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो अॻुवाण ऐं सूबाई वज़ीर ग़ुलाम मुर्तज़ा बलोच कोरोना वायरस विघे कराची जे निजी अस्पताल में लाॾाणो करे वियो आहे। सूबाई वज़ीर ग़ुलाम मुर्तज़ा बलोच कुछ ॾींहं अॻु कोरोना वायरस में मुब्तला थियो, जंहिं बाद हुन पाण खे घर अंदरि आइसोलेट करे छॾियो ऐं तबियत ख़राब थियण बाद खेसि कराची जे निजी अस्पताल में वेंटिलेटर ते रखियो वियो, जिते हू कोरोना वायरस सां जहिड़ींदे ज़िंदगी जी जंग हाराए वियो आहे। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻुवाण ऐं सूबाई वज़ीर ग़ुलाम मुर्तज़ा बलोच कोरोना वायरस विघे कराची जे निजी अस्पताल में लाॾाणो करे वियो आहे। मुर्तज़ा बलोच जे फौत थियण जी ख़बर पवंदे ई संदसि घर तोड़े पार्टी में ॾुख जी लहर छांइजी वई आहे। काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, कराची।